मश्करन जो हाँ मश्करन जो गोठ तई माई तुझे तो दिमाग में अलाए छा है मु सस के तो कुछ समझी कोन थी पांजो दुश्मन थी समझी चवण तो वठी कोन थी मुंजो मासी कसी हिक गाल बुध अम्मा सेठियाणी सा को विड़ी वने ए झेड़ो करे ए मां न गालाया ये थी तो सके वो तो सब ठीक आ पर चिलकड़ी दिए हींअर तुंहिंजी तबियत झड़न झटन जड़ी ना है मां वरी केड़ियूं सुरीलीअ के कुहाड़ियूं हणी आई आहे हां कुहारियूं हलाई या जबान हलाई जज्बात तो थी है ना ये जज्बात थियणो ब्लड प्रेशर के दावत ॾियणा ए मासी मुझो ब्लड प्रेशर कोन वधियो होते पर मुखे लगे तो तू मुझो ब्लड प्रेशर वधाइण जे चक्कर में आहे ठयो हाणे ठयो धीअ थधी तबियत रखंदी त फ़ाइदे में वेंदी मां पंहिंजो फ़ाइदो ऐं नुक़सान सभु ॼाणा थी छोकिरी हाणे माठ कर वञी आराम कर त मथो जाइ ते थई मूं बि कोन मुड़ंदी ता वञणो ई पवंदो मूंखे छा पई सोचे हाजिर खिदमत चाय हाजिर खिदमत बिस्मिल्लाह चाय हाजिर खिदमत खण भला खोड़ दिए दिया परे थी माखे ना है पीणी चाय रनाणा कम खणी खया थी चाय हूं तो उठाई दे ते पते तो बुहारी हुंदी तो थाम भली तो ओए बुड्ढण जी जाया मां त चवाई थी पई टोपी लाहे रहो पा हां पटु पिया ॾिठई मां वाली ही माई के गाल में खुश ना है हर गाल मां कीड़ा कढे जे करे ज़ाल ला मुर्स प्यार से चाहे ठाए थोजे त तोखे इन में भी तकलीफ है कीड़ा थी कढे अम्मा बागड़ानी जागे जो कीड़ा थी कढे मां तेने झेड़े के खत्म करने जे लाइ पाण घर जो कम तो कया त ये घर में झेड़ो न थे ओ घोबाटे खान जा पुट कुछ पाण के सुञाण मर्द माण्हू आ छो थो पियो असांखे लॼाए हाँ मच्छराइस हाँ मवाली तू तो मर्द ही खड़ डंडो फाड़ मुझो मथो त हिन जो हाँ ठरे ओ मायूं थोरो मुझी गाल के समझो मां फिलहाल बेरोजगार आया बेयारो मददगार आया छो बेयारे मददगार आ तुझी मां अञा जिंदा वेठी आ तू रुगो हा कर अहिड़ी छोकिरियूं हथ करे ॾींदी साईं जो बनी थिया ख़ैर इन चूहीअ खां 1000 दफ़ा वधीक सुहिणी हूंदी हाँ पर नाइस मां को इनकार थी कया छा सुधरल मर्दन के सुधरल छोकरियूं ही मिलंदियूं आहिनि माना त मञे थी न त तू सुधरियल नाही अच्छा मां सुधरल ना आहियां जे करे मां सुधरल ना आहियां त ही तुंहिंजो पुटु सुधरियल आहे छा आई बस कयो जेड़ो न कयो मां ही अण सुधरियल हां मूं मञो त मां अण सुधरियल हां सपा टप अण सुधरियल हां हाणे छॾियो इन झेड़े खे मां हेॾी महिनत करे चाहे मां चाहे कोन पियो ठाहियां पर जे महिल बोरची खाने जे वेझो लंघी थी न बोरची खाने मूं छॾ कयो वाली तव्हां कोन पंहिंजे जा मूं पेदो छो जेको ठाहियो मतलब मुंहिंजो बच्चे को बलागी दावर छॾ बाबाऊं त हाणे पी अमर नाई अरे मां मोकारो ॿारनि जो मूंखे ॾे चङो मुड़स मुंहिंजो पुट आहे लालू पर मूंखे बि मुड़स थियण जो शौक़ु जाॻियो आहे हाँ पो कॾहिं ता मुड़स थियो जॾहिं चओ मां त मुड़स थियण लाइ मुंहुं थो वञा केॾी महिल तो मरी छा मुड़स थींदे मुंहिंजो मतिलबु आहे घोट थींदे न सिधी ॻाल्हि इहा आहे इज़त त तूं हा कर तूं कुंवार थी वे त मां घोट थी अचां माफ़ कजांइ मूं वलू सां वाइदे जो वाण वटे छॾियो हाँ पंहिंजी कुहाड़ीअ ते पाण वञी पई रहियो अथई उन भागा यो मिसाल ईअं न ॾिबो आहे ईअं ॾिबो आहे पंहिंजे पेर ते पाणी कुहाड़ी आई अथई पर छो वरी छा इहो व्याजी आहे व्याजी इन व्याजीअ खे सॼे मुल्क जा पिटूं ऐं पारा था इन ते त मां जी दुआ बि कोन पहुचंदी जंहिं माण्हू खे पंहिंजो न कयो उनखे तूं थी पंहिंजो करी भलो हाणे दुनिया सां कीअं बि हुजे पर मूंखे त भाई थो इहा ई त असां विधन आहे त ज़ालिम ठग व्याजी हुननि जी असांजे हिकिड़ी लाइन हथ अची वई आहे त दुनिया सां कहिड़ो बि हुजे पर मूंसां त सही आहे न पंज माण्हू न ईअं चवंदा त उन राशीअ ई रज़न जो मान वधंदो ऐं हो लूसी पाण खे मोतबर सम्झंदो अहिड़नि कमीननि खे अकेलो छॾे ॾियणु खपे त जे हुननि खे अहसास थिए त मूं में कहिड़ी कमी आहे मूंसां को वेहण लाइ तयारु कोन्हे वाह 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 रिवस में तूं त को वॾो दाना आई हां मां त तोखे रुगो ईअं ई सम्झंदी हुअसि ओ चरी मूं उस अछनि वारनि में नाहे कई
बसि इन्ही ॻाल्हि में त मार खाई थो न। तोखे चवणो आहे त ही वार मूं उस में इहे त अच्छा कोन कया आहिनि। भला जेको न इहो मथे डालाए के मूं इस्लाह पैदा कई उन में भला के पेच ढरा थिए। पेच त मुंहिंजा वलू सां ढरा आहिनि, छो त हू मुंहिंजे भाइरनि जो कर्ज़ बि माफ़ कराईंदो ऐं जेल मां बि कढाईंदो। बस ॻाल्हि में एतिरी मां इज़त इहे ॿई कम तुंहिंजा मां कंदुसि। मूं वटि माल कयो गंजा मां कोठो थोड़ी आ रिवर्स में। हाँ उस्ताद अने वर्जिश सां तूं सॼणो थी या न थी पर असां ॿिन्ही जो घुमाऊं ज़रूरु भॼंदे। उस्ताद हरू भरू ए प्रैक्टिस करे असां ई जॻू माण्हू भॼंदे। हा उस्ताद सुभाणे हलूं था माई दाईअ ॾे उन खां दवा था वठूं ऐं असां बि कद वॾा थी वेंदा तूं बि सन्हड़ो थी वेंदे। तव्हां बि सही हूंदव पर मुंहिंजो हिन ते यकीन न आहे। जे दाई सही हुजे हा त माण्हू घर वेठे दवा वञी वठनि था ऐं ईअं हिते उते रुले न ऐं माण्हुनि खे ईअं न चया त मूंखां दवा वठो। उस्ताद ॿुधो अथई पीउ पुट न ॾींदो त धीउ त कोन खसींदो। भला वधि में वधि दवा असरु कोन कंदी भला मरंदासीं त कोन न। हा उस्ताद हिकमत वारियूं दवाऊं चाक न कंदियूं आहिनि त बीमार बि कोन कंदियूं आहिनि। तव्हांजे चवण ते इन खे बि आज़मायूं था पर जे मूंखे कुझु थियो न त तव्हांखे उबतो टंगींदुमि पोइ पिया बाहि में सड़जो। बाक़ी सुभाणे हलंदासीं ठीकु आहे न। ठीकु आहे। खबरदार होशियार बेकरार इंतज़ार लगातार बार बार गैर चुरणो पड़ो उथण वेहण खाइण पीअण सुम्हण जागण कुझु न करे जेके जिथे बिठायो हिते ई बिठाइजो। वॾा वॾा इहे जेके तव्हां तकिया आहिनि ॾोहारियूं वटि ठहनि था असां वटि ठहनि ई नथा। अरे ये टई सा ॻाल्हि खे सम्झ थो कर घणनि ॾींहंनि खां तकियो इस्तेमालु नाहे कयो उन करे उनखे चई रवां थो कयां जेको न हथियार पैदनि में पियल हूंदा आहिनि उन्हनि खे बि इस्तेमालु करे ॾिसबो आहे। कसबो साबर कसबे कहिड़े चक्कर में हलो किथे कमदार कोड़ो उते लिखियो आहे पर साहब कसबे में वॾी गर्मी आहे काछिया माण्हू उन था मरनि। अरे बुढल बोड़ा साहब कसबो नथो चए ॾिसबो थो चवे ॾिसबो ॾिसबो। अच्छा हाणे सम्झुमि पोइ ईअं चओ न त खसबो आहे हक़ त कान्हे सा हक़ छिनी वठिजे या घुरी वठिजे पर हक़ पंहिंजो वठिजो। साहब तव्हांजो हक़ केरु खाइयो? बस कर गर्मी लगी पई आहे वञी वञी कम ते जूस वठी आ। जूस? हा हा चपर जूस मिड़े ई ख़राबु आहे पोइ कंहिंखे चोरीअ जी कंहिंखे नशे जी ऐं कोड सदाई त फोन ते पिया ॻाल्हाईंदा आहिनि इहा बि जूस अथई। अरे चवई थो त कमंद जो जूस वठी आ जूस जूस कमंद जो जूस ऐसा वारो कर पैसा ॾे त मां वठी थो जा। मिलने जा पैसा मिलने साहब ओ कंदरे लेके जा सौरी मां जा छॾियो कम ते जूस खे छॾियो छा जो इहो पीअंदो आहे न मुंहिंजो ब्लड प्रेशर लो थींदो आहे। पहिरियां कमदार कोड़े जो जूस मुंहिंजो मतिलबु आहे त पहिरियां उनखे गिरफ़्तार कयो पोइ तव्हांखे जूस छा मां जूस ई पीआरींदुसि। ओके सर ईअं सम्झो त इहो कमदार कोड़ो कानून जे चंबे खां बची नथो सघे ऐं हिन कमदार कोड़े खे ईअं पकड़ींदुसि जीअं सिण चूज़ो खणी वेंदी आहे। घणा चकर तोखे चयो आहे त इहे फिल्मी डालाए घटि हणंदो कर कम करे ॾेखार फिल्म इंडस्ट्री में जाए अचे वटि कुल्फी कढ 10 रुपया। की घरा अचे हाणे हे खा हाणे 20 रुपया ॾे। जेड़ो थोड़ा वारो कर टी कुल्फी भी दे। हाँ बाबा अचे हे 3 कुल्फी हाणे महिरबानी करे पैसा ॾे त मां वञा झेड़े खां अॻु में निकिरी वञा हितां। माली झेड़े मां तू नथो निकिरी सघी। चवी छा थो झेड़े मां छो नथो निकिरी सघां झेड़ो वञी खॾ में पे मुंहिंजो झेड़े सां छा वञे मां झेड़े मां ईअं भॼी वेंदो आहियां जीअं मखण मां ॿाहिरि माफ़ कजाए वार निकिरी वेंदो आहे। हिन दफ़े मखण में वार न पर वार में मखण फाथल आहे। ॻाल्हाई छा थो कुल्फियुनि जा पैसा ॾे त मां वञा वात बि विच ते मोतबर थी थो ॻाल्हाए। अरे माली तू वेंदे त पाके झेड़ो कीअं थींदो हां जान छॾ भा मुंहिंजो झेड़े सां छा वञे पैसा कढ लोड ला। झेड़ो पको आहे माली झेड़ो पको आहे चई छा थो बाबा पैसा ॾे कुल्फियुनि जा। अरे माली इने ताईं त झेड़ो थी तो छा ता तू पैसा घुरंदे ऐं मूं वटि पैसा आहिनि ई कोन। इन भागा पैसा न आहिनि त पोइ कुल्फियूं छो खाधई कढ पैसा वापसि मूंखे मां कोन छॾंदुसि पैसा ॾे
मैं कूलर रखा तो ठाया मुख्तार वो तो कलर दिनो देख जी कंदार हाँ हाँ ब भितियूं रहिजी वयूं जे कलर भलो हुजे हा आसमानी टाप जो हुजे हा त अञा भलो थी वञे हा। अरे उहो कलर न बनी वारो कलर जेको अछो बि थींदो आहे ऐं कारो बि थींदो आहे। टोनी उहो कलर तो मुख्तार खे न मूंखे वठी ॾिनो। हा हा पोइ ॾेई छॾी। हा हा ॾेई छॾियमि पर बनीअ खे न। हा बनीअ न बाक़ी पिणे खे ॾिनई छा? हा तोखे पोइ कीअं ख़बर पई त बाबे खे ॾिनमि? अरे उहो कलर बनी में छॾिणो आहे। अरे हाणे पिणे जी इहा उमिरि थोरी जो बू कलर ते हले। अरे जेकॾहिं इहो फौलाद हुनखे खाराई न त इन लाइ वन लहरा चऊं थी वेंदई माना फोत थी वेंदई। टोनी साहब इहो कलर मूं बाबे खे ताक़त वधाइण लाइ कोन ॾिनो अथमि पर लालू साहब चयो जेका मां थो बनी कयां इहा ताक़त वारी आहे। कलर भाण जी ज़रूरत बाबे वारी बनी खे आहे। हलो हाणे तव्हां तरो कख पन थियो पंहिंजे के कमकार सां लॻो। हाणे तव्हां त मूंखे मेंटल करे छॾियो। यू नो चरियो मेंटल मतलब चरियो। हाणे ख़बर पई त चाचे गोबाटे जो कमदारी तां अरवा छो खॼियो हो ऐं अधु चरियो त तव्हां हारियुनि हुनखे कयो। हलो हलो हाणे कमकार जी कयो असां को सॼण जो दीदार कयूं दिमाग़ कम करे बोर करे छॾियो अथव। गेट आउट फ्रॉम योर माय हाउस बाय यार। लालू मुंहिंजी अखियुनि में ॾिस न छा आहे? अखियुनि में क्या है? तुझे अखियुनि में त पिचूं पियल आहिनि। ॾे ख़बर सुबुह खां बूथ कोन थो त या सफ़ा पी ते वई पिणे बि कंदो न 1.5 महीनो बूथ कोन थो किनो गरो। हाँ हाँ चरिया पिचू न इहो मेकअप जो चट हूंदो। चट न इहो चिटो आहे चिटो लानत आहे मेकअप ते। लाली भला तूं मूंखे चिताए ॾिस ॿई थोड़ा ईअं चिटा करे चिताए ॾिस मुंहिंजे मुंहं में तोखे छा थो नज़र अचे? तुंहिंजो मुंहं ते हा मुंहिंजे मुंहं ते बाक़ी वात में छा? नक ईअं आहे ॼण प्लेट में बोणींदो पियो आहे ऐं तुंहिंजूं मुछूं ईअं आहे न ॼण ते भिंडी सड़ी वई आहे। भिंडी जी बेइज्जती न कर छॾ। अॼु भला तव्हां इहे वेठा हुआ ॼण बोलो बोली के गुस्सा थो वणे। चाची मासी सुरली में चर्चा पई करे पाण कीअं वेठी आहे ॼण अन्न जी गुंदी बोड में लुड़ी आई आहे। हाणे ठहियो कहिड़ो मज़ाक खे छॾियो। हाणे मूंखे इहो ॿुधायो त जेके मूं तव्हांखे कख ॾिना उन्हनि खे असर कयो या न? अम्मा मूंखे त इहा माई इज़त कूड़ी थी लॻे ऐं इनजा जेके कख ॾिना अथई उहे बि कूड़ा अथसि। लॻे थो लालू जो अल्ट्रासाउंड कराइणो पवंदो मूंखे। हाय अम्मा तूं बि इहो छा थी चईं? छोरी ॾे ख़बर किथे लालू वारो तो कख ऐं तो वारो लालू त कख कोन खाधो आहे। लालू पहले छा थी? कुछ कोन थियो हुयो मवाली खां कुल्फी खाधी खीर को ख़राब हो पेट में वट बि थिए मैं थोरो उल्टी बुल्टी कयमि हाणे पेट सुकून में अची। हाणे ॿुधई न त वीचारे किनियूं कुल्फियूं खाधियूं हर भरू असां ग़लति पिया सम्झूं। कहिड़ो ग़लति पिया सम्झो? कुझु न आहे। तव्हां सम्झो त मूंखे बुर्श लॻो हलाए। अम्मा भाॼी चिलकणी जे लाइ सूजी तयार कर। सूजी चिलकणी जे लाइ सही कोन्हे। सूजी पासनि में वेहंदी आहे ऐं ताई इज़त जेके बि शयूं मूंखे झलियूं आहिनि न उन्हनि खे त हथ मिलाइण न ॾियांसि। चाची मां कोन थी चवां तुंहिंजी ये सिकी लदी आहे न इन जो रूह सूजी खाइण जे लाइ सटू थो खाए। चिलकणी हिनखे त मां सूजी ठाहे ॾियां पर हिन वारो पीरू का शइ घर में छॾे त मां हिनखे ठाहे ॾियां न। जेका शइ ॾिसे थो हपूं कानो ठाहे ॾियां हिनखे मां। चाची जेकॾहिं तव्हां खाइण पीअण जूं शयूं हथी क्यों करे रखंदव त पोइ चाचा पीरू काथां हपूं कंदो? हा चिलकणी अचे रुगो मिठल तव्हां सीधो पेती वठी अचे सामान रखण वारी न त इहो पीरू का बि शइ ॾिसंदो घर में छॾींदो ई कोन सभु कुझु खाई वेंदो कख पन बि खाई वेंदो न भाॻो। अम्मा रुगो मुंहिंजो पीउ कोन्हे अधे मिठल जो बि पीउ आहे रुगो मयारू मलूका के न ॾियो। बसि हाणे मुंहिंजी क़िस्मत अलाए कहिड़ी मुंहिंजी अमड़ मूंखे लोली ॾेई वई हिकिड़े वलू व्याजी मूं जान छुटी मस त हिन पीरू पेटी मूं फासजी वई आहे। अधी मलूका मिठल खे बि न कॾहिं कॾहिं ख़ानदानी छिक थींदी आहे कम खे न घणो छिके वेंदो आहे। जॾहिं तुंहिंजे भाउ खे घणी बुख हूंदी आहे न
उन वक़्तु 7-8 फ्राटा खाई वेंदो आहे तो वारो मुबी भाउ। भाई ॼणी बस करे वियो मुंहिंजे मिठले नाले का बि ॻाल्हि न कढो। हाणे उसे नज़र कमाए बि पाण तो खाए बि पाण तो पैमाने सेठाणी जे घरां तो खणी अची खाए छा। मलुका ॾिठी न मिठल जो रुगो नालो खयमि त चाची कज़ीअ खे चिड़ वठी वई। पंहिंजी औलाद केॾी न प्यारी अथसि। सब्र कर छोकरी सब्र कर। जॾहिं इहो पंहिंजो बचड़ो ॼमंदी न पोइ तोखां मां पुछंदसि त ॿुधाए हाणे त बच्चा केतिरा मिठा आहिनि। चाची दुआ कजांइ त मुंहिंजी औलाद न पंहिंजे पीउ मिठल ते वञे। जेकॾहिं ॾाॾे ते वई न त पोइ त मां तोबा ई तोबा कंदसि। भाॼाई तूं बि खणी सूजी जो चईंसि न। मलुका तूं बस करे वेह। चाची कज़ी आहे न मुंहिंजे लाइ चूरी ठाहींदी ऐं पोइ अधु मां खाईंदसि ऐं अधु तूं खाइजांइ। पोइ ॿई खाई मज़ो कंदासीं। न न हिनखे त ज़रो बि न चखाइजांइ समूरी तोखे ई खाइणी आहे। बालालो काय बाबा तोसां हिकिड़ी ॻाल्हि करणी आहे। ॻाल्हि कर न बाबा इहो ईदन ऐं जुमन खे सिंगल न बाबा डबल बुर्श लॻंदा। तूं बेफ़िक्र थी बाबा वेही तमाशो ॾिसजांइ। बाबा तूं सम्झी कोन थो। मां चवां थो त ईदन ऐं जुमन खे ॻोठ मां निकाली ॾियूं न ईअं ई गॾु रुगो थाणे मां निकिरनि। बा मुंहिंजो मतिलबु इहो न हो। मां चाहियां पियो त हिननि ॿिन्ही खे गरे खां गरी सज़ा मिले ईअं न बाबा। ईअं न बाबा तुंहिंजे रहम कर। हू बि आख़िर आदम आहिनि इंसान आहिनि कंहिंजा बचड़ा आहिनि। मां मञा थो उन्हनि खां ग़लती थी आहे माफ़ करे छॾी न। बाबा अॼुकल्ह तो वारो मीटर रहम वारी रीडिंग ते घणो थो ले छा ॻाल्हि आहे। बाबा ॻाल्हि ॿी का कान्हे। मुंहिंजो मतिलबु आहे त माई इज़त तुंहिंजे माउ जी उमिरि जी आहे। अर्ज़ु बि थी करे त मूंखे भाउर आज़ादु कराए ॾियो। बाबा माइन जे मिंथुनि जे करे मां फ़ैसिलो कोन वठाईंदुसि। मुंहिंजो पीउ त रिवस में थी सघे थो पर मुंहिंजो फ़ैसिलो रिवस में कॾहिं बि न थींदो। अला उन्हनि जो ज़िम्मो मां खणां न। कुझु कोन थींदी। मुंहिंजो फ़ैसिलो थी पथर ते लीक सम्झी वई न। वधीक ड्रैग कंदे त बुर्श खणो त मां बुर्श लालू साहब छा थियो पुट बुर्शो खपई जा। बुर्श न लालू साहब ॿियो मसइलो आहे। ॿियो कम आहे तो इहे बसि लोरी पई थी लॻी साइकतो आई फाटो। लालू साहब असांजे ॿारनि खे ॻोठ में मम डोड़ायो आहे। मम ॾींहं जो कीअं ईंदी? मां सच थो चवां मम ॾींहं जो ई आई आहे। ॿारनि खे डोड़ायो अथई ॿार सहकी घर अचे पहुता आहिनि। लालू साहब तव्हां सूबेदार सूतली खे फोन कयो न त हिन मम खे पकड़े। तूं परवाह न कर मां हिन महिल ई तो सूतली साहब खे फोन करियां इन मम जे बचे खे पकड़े। सॼे ॾींहं में 15 कुल्फियूं मछ कतियूं हुन ॿियूं वञनि थियूं रिज जूं। जेकॾहिं रिजी वयूं त नुक़सान ई नुक़सान। ऐं पावलीअ सां इश्क न थिए हा त मवाली कुल्फियूं न खपाए हा। ख़ैर अलाह जो आशिरो आहे मौला कंदो खपी वेंदियूं। सुभाणे वातो न सैलून ते वार ठाराईंदुसि मां। बसड़े यार किथां हलियां सम्झ में पंहिंजे मुंहुं कंहिंसां ॻाल्हाईंदो अथई। कूलर में छा खयो अथई? हिन कूलर में मटु खयो अथमि। कूलर में मट? अरे बाबा मज़ाक पियो कयां। कुल्फियूं कुल्फियूं मतिलबु कुल्फियूं खपाईंदो न? न खपायां नथो विरहायां थो वठंदे। इहो सुठो थो करीं पहिरें ने विरहाईंदो धंधे में बरकत पवंदई। बाबा सुबुह जो सवेल अलाह नाले हिकिड़े फ़क़ीर खे कुल्फी चूसराई अथमि। हाणे मुफ़्त में कंहिंखे बि कोन्हे जो मां ॿुधाए छॾियां। बाबा कुल्फी वठी ॾे न। मवाली छोकरनि खे कुल्फी ॾे पैसा ॾियां थो। हा खोड़ खोड़ ताज़ियूं मिठियूं बहितरीन कुल्फियूं अचे बाबा। हे बिस्मिल्लाह नंढड़नि ॿारनि खे त ॾाढियूं वणंदियूं हुन। अलाह मां नंढड़ो हुउसि त एतिरियूं खाईंदो हुउसि जो दिलि चवंदी 20 रुपया बा 20 रुपया। ऐं सुभाणे बि मां ईंदुसि महिरबानी करे का बि शइ न वठिजो। का किनियूं शयूं अथव मुंहिंजी कुल्फी जा आश्रय रहिजो। कुल्फी मज़ेदार कुल्फी। पैसा खाली खीसा हुकुम कर साहब। तोखे पक्का तेरे जेके ॿारड़ा ऐं उनजे माइटनि तोखे इहा ई जाइ ॾेखारी जिथे हुननि खां मानी खसी वई आहे। साहब सुतली साहब 100% इहा ई जाइ मूंखे ॾेखारी अथनि। त पोइ हिते कंहिं जानवर जो पेर बि कोन्हे ऐं मूंखे लॻे थो का कोन्हे का हिते बम साहब जे हिते बम हुजा न त फाटी पिया ऐं असांजा चेहरा बिगड़ी वञनि। अरे बुढल बोड़ा बम नथो चवे मम थो चए। मम ड्रम और ड्रम छा कंदो? इसा विंजदे आहे ड्रम में। ईसा हिनखे माठ करा न त मां रिटायरमेंट करण में देरि कोन कंदुसि। ओ बुढल साहब तो चवे न ॻाल्हा। ईसा मां तोखे छो ॻाल्हाईंदुसि? तो मुंहिंजो कहिड़ो ॾोह कया बकरियूं ॿधियूं थी मां तो ॻाल्हाईंदुसि। साहब हिनखे छॾियो तव्हां पंहिंजी तफ़्तीश जारी कयो। अड़ी सुराग मिली वियो।
हा सोराख जा हिते को माकोड़ा आने कीलियूं आहिनि उन्हनि जा सोराख हूंदा वरी कहिड़ो सोराख मिली हुई अरे उहे सोराख नथो चवां जेके कीड़ा माकोड़ा ठाहींदा आहिनि सोराख न सुराग माने सबूत ये शे हे मां कोड़े वठी ॾिठी आहे ही सबूत आहे माना त मानी खसण वारो कमु कोड़ी कयो आहे साहब इहो बि थी सघे थो त हुनखे बुख लॻी हुजे ऐं कंहिं मानी न खाराई हुजेसि लखनि करोड़ जा केस दाल क्यों न चाहो न वॾा वॾा इहे त क्या कलाम हले लालू जो ताक़त में चऊं बोलो थोड़ो वरते त रिवर्स में हाज़ुर रेस लालूअ जा पीउ हुकुम कर बाबा ॻाल्हि ॿुध तो भला मुंहिंजे माईअ जी ओबर खाधी आहे या उन सां का निछ लॻई थी बाबा रिवस आहियूं त सभु आदम जो औलाद न बाबा इहे निशानियूं इहे पाड़ा पता ऐं एड्रेसूं आइडेंटिफिकेशूं इहे सभु मिड़ई नॉर्मल ॻाल्हियूं पर कहिड़ी ख़बर कंहिं पासे खां असांजी माइटियाणी हुजे ऐं असांखे अहिड़ी ॻाल्हि जी इंफॉर्मेशन बि न हुजे माना ॼाण ई न हुजे तो मूंखे ॾियो न इहो लालू जो पीउ चयो उहो बि मूंखे ईअं ई सॾींदी आहे रिवर्स में माइटियाणीअ जा मुड़ुस को मुंहुं में कमुकार हुजे त हुकुम कर इहो ॻाल्हि ॿुध पंहिंजूं मायूं तव्हां खां ज़ोरी तलाक थियूं वठनि हा ऐं तव्हां वरी ॿियनि मायुनि खे पंहिंजे प्यार जे ॼार में फासाइण जी कोशिशि पिया कयो अच्छा इन करे मुंहिंजी तव्हां रस्ता रोक कई भला इहो मूंखे ॿुधाइणु फरमाईंदो त मां कंहिंखे पंहिंजे प्यार जे ॼार में फासाइण जी कोशिशि पियो कयां मुंहिंजो मतिलबु आहे माई इज़त दाईअ खे ॿुध उन भला तोखे का दाह ॾिनी आहे छा दाह त कोन ॾिनी अथई पर मूं हुनखे ॾिसी महसूसु कयो आहे त हुनखे का तो मां तकलीफ़ आहे इन करे तोखे मां इज़त सां सम्झायां थो त इन इज़त खां थोरो परे परे लंघंदो कर रिवर्स में यार तूं त मूंखे मजनू जो बि पीउ लॻी वियो जिथे का तूं लेला थो ॾिसी त बसि लेलड़ो थी ऐं पुठियां लॻी थो पईसि मां तोखे आगाह थो कयां त जंहिं ॿनीअ मां इज़त लंघे उन ॿनीअ जे गाह खे बि चक न हणजांइ न त गरक करे छॾींदोसि रिवर्स में सम्झी यार तुंहिंजे गेर खे गिरीस हणो पवंदो अलाए छा मालू कंहिंखे वणे न वणे पर विचां करो ज़रूरु खणे अरे इहो गिर निड़ीअ में फासी पवंदी रिवर्स में सुतली साहब तोखे पक आहे त जेका शइ जाइ वारदात हथ आई आहे उहा कमदार कोड़े जी आहे लालू साहब लखनि करोड़नि जा केस था हल कयूं हे त को केस ई न आहे अरे से लालू हुकुम कर त कयूं कोड़े जी जांच चालू हाँ कोड़े खे शर्म न आयो त मुंहिंजे कंहिं ॿार जो हा फाटी पिया त लालू साहब बुख कोड़े जूं वायूं बताल करे छॾियूं हाणे वते तो झट हणंदो पोइ हुनखे झटि गिरफ़्तार कयो न जल्दी गिरफ़्तार कयो त मूंखे ॾेखारियो सॼी वतो था हुन रेड़ी त अंब खणंदा पोइ तव्हां केतिरो छिलंदा पोइ तव्हां सरदारू खणंदा पोइ बा चाटो ॾियां वञी रेड़नि वारा हिते बि पहुची विया लालू साहब उहो त सही आहे पर छा लखनि करोड़नि जा केस था हल कयूं न चांहि न पाणी न बीड़ी न सिगरेट आहे मां तव्हांजे बीड़ी माचिस जो मसइलो हल थो कयां तूं उन कोड़े खे जल्द गिरफ़्तार कर इहो ॻोह जो पुट लाइ कहिड़े बीड़ में लिखी वियो लभई कोन था परे खां अचे थो रुॻो पटको ज़ाहिर थो ॿी का शइ नज़र कान थी अचे लालू साहब तव्हां बेफ़िक्र थी वञो वेहाणो सेरांदी करे ऐं तव्हां पेरांदी न सुम्ही पओ असां कोड़ी जांच कयूं था अरे इहो वरी कीअं चई त वेहाणो सेरांदी न सुम्हारी मां पेरांदी का छा लालू साहब लखनि करोड़ जा केस था हल कयूं न चांहि न पाणी न बीड़ी न सिगरेट आहे उन करे सुञाई में लफ़्ज़ थोरो अॻिते पुठि थी था वञनि असुल में मां इहो पियो चवणु चाहियां त तव्हां वेहाणो सेरांदी करे सुम्ही पओ ऐं पोइ छा जल्दी ॿुधाए न त बुर्श लॻंदी सिंगल न डबल हा पोइ असां कोड़े जी तलाश तेज़ कंदासीं जीअं कोड़े खे असां हथ ईंदासीं न कोड़ो असांखे हिते वठी ईंदो मतिलबु त कोड़े खे वठी ईंदासीं ड्रामा सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ जा तमाम एपिसोड हाणे ॾिसो HD क्वालिटी में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।